अधो पलियो ते तोखे ॾिसण में आयो हूंदो न। यार 2-3 ॾींहं थी विया अथसि, हेॾां असां सां मिलण बि न आयो आहे। वो हाशिम भा तोखे ख़बर न आहे छा? न बगन, छा थियो आहे? ॻोठ जे बच्चे खे ख़बर आहे, तोखे अलाए छो ख़बर न आहे पई? शायदि ॻोठ जे माण्हुनि खे सरदार साईं रोकियो हूंदो त तव्हांखे ख़बर न पए, मता तव्हांखे परेशानी थिए। बगन आख़िर ॿुधाई छो नथो? छा थियो आहे? के तूं असांखे गुज़ारतूं ॾियण आयो ई छा? बगन आख़िर थियो छा आहे? बस दिलावर भाउ, असांजो त शर्म खां कंध झुकियल आहे। ॾाढी ॻोल्हा कई अथऊं पर किथां बि का खुड़क न आहे पई। 3-4 ॾींहं पहिरें राति जो ख़बर न पई अलाए केरु आया, अधे पले समेत तुंहिंजे सॼे घर भातनि खे अगवा करे विया। हाशिम न बगन, न न न, ये नथो थी सघे। न तर में के माण्हू खे एतिरी जुरत न आहे जेको मुंहिंजे नंगनि में हथ विझे। जो बगन खे इहो पूरा 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 जंहिं बि मुंहिंजे नंगनि में हथ विधा आहिनि, मूंखे कसम पैदा करण वारे जो मां उन्हनि जा झुगा झुन करे छॾींदुसि, बच्चा रोले छॾींदुसि। ख़त्म करे छॾींदुसि उन्हनि जे 7 नस्लनि खे। अरे केरु आई तूं? हल कया न लाकब, हल हल ॾिसी छा थो, शिकिल घुम कर निकिर। छाते तव्हां घणी रेडियूं लाथियूं आहिनि? ही सरदार शाह जमां जो औताक न आहे, ही सूबेदार सुखे जो थाणो अथई। हल वे संतरी मुंशी वॾे खे चओ हिननि जो अॼु ई रिमांड पूरो थींदो ऐं सुभाणे हिननि जो चालान पेश करे अच्छा है वची फशरी लगाई अथनि। ही ॼण वॾेर की उतार आहे, हिननि खे इहा ख़बर न आहे मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो पर आहियां ॾाढो ॾुखियो। फकीर इन छोकरी जे घूर मुखे घाए छॾियो आहे, कुछ कर। मुर्शिद साईं हुकुम करियो, जॾहिं चओ तॾहिं हाज़िर कया। केदी आहे मुर्शिद साईं? उनखे तव्हांजे दर जी कनीज़ बणाइण में कहिड़ी देर लॻंदी?
कनीज़ न लौंग फ़क़ीर, मां उन सां शादी कंदुसि। मुंहिंजी दिलि थी चए त मुंहिंजे वए खां पोइ मुंहिंजे मुरीदनि जो मुर्शिद ऐं इन दरगाह जो सजादा नशीन इन औरत मां पैदा थिए। कुझु ॾींहंनि खां ख़्वाब में मूंखे बिशारत मिली आहे। इन छोकिरीअ खे ॾिसण खां पोइ सम्झ में आयो इहो सभु कुझु छा। बस मुर्शिद साईं, रुगो रात थियण ॾियो, छोकिरी तव्हां वटि हाज़िर हूंदी। हा लौंग फ़क़ीर, पर ॿी राति थियण न घुरिजे। अल्लाह न कंदो मुर्शिद साईं, ॿी राति न थींदी। दिलावर, असां ॼणनि माण्हुनि ते बि लानत आहे जेके वॾेरनि जूं वंगारूं वहंदे पाण खे बि ज़लील था कनि ऐं पंहिंजनि बचनि खे बि दरपदर था कनि। मां बाबल साईं जे वंगारनि वहण में पूरो ऐं हुन मुंहिंजे बचन जो बि ख्याल न रखियो। हाणे त ख़बर ई नाहे अलाए कहिड़ो शिकरो झड़प ॾेई मुंहिंजा बच्चा ई खयूं हलियो वियो। हाशिम भाउ, इहो बहादुर खां सवाइ ॿियो कहिड़ो थी सघे थो? दिलावर, दुश्मन त दुश्मन हूंदो आहे, पर जिन खे सजण समझोसीं न उन्हनि बि दुश्मनी घटि कान कई आहे। जेकॾहिं बाबल साईं मुंहिंजे नंगनि जो ख्याल रखे हा न, सॼी इहे ॾींहं मूंखे ॾिसणा न पवंदा। हाशिम भाउ, तूं सही आहे, ख़बर न आहे सरदार साईं खां इहा कोताही कीअं थी। दिलावर, मूंखे बगावत करणी पवंदी पंहिंजनि बचनि ख़ातिर। ही लोहियूं शीखूं टोड़े भॼणो पवंदो। हाशिम भाउ, मां तोखे अकेलो कीअं थो छॾे सघां? मां तोसां गॾु हूंदुसि, जीअंदासीं बि गॾु, मरंदासीं बि गॾु। दिलावर, हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा हाशिम भाउ, चओ। दिलावर, मूंखे तो जहिड़े वफ़ादार दोस्त ते फ़ख्रु आहे। शुक्र आहे हाशिम भाउ, अॼु तव्हां मूंखे पंहिंजो दोस्त मञो न। शुक्र आहे। दिलावर, हाशिम दोस्तीअ खां पहिरियां माण्हुनि खे आज़माईंदो आहे। पर तूं मुंहिंजी हर आज़माइश ते पूरो आहीं। अरे ज़ालिमो, मुंहिंजी धीउ खे किथां वठी था वञो?
मां चाहतो हथ कढो मुंहिंजी धीउ मां, हथ कढो। थोड़ा चुप करे भी, भेजालो न कढी विझाए। छॾी मूंखे, मां तव्हांखे हथ कढो। छॾियो मुंहिंजी भेण खे, केरु आहियो तव्हां? मां चयो हथ कढ मुंहिंजी भेण मां। हा चुप करे वियो, सभु मरंदो। केरु आहियो तव्हां? केरु आहियो? छॾियो छो नथा? भिखारी निकिरण जी कर। ससुही तू छो थी रोई? तोखे तो खुश थियणो घुर्जे। मुर्शिद साईं जे हवेलीअ में कहीं ॿिए हंधि त कोन्हे, तंहिंखां पोइ तूं अकेली त कोन्हे, मां भी तोसां गॾु आहियां। उथी बियो, मुर्शिद पाप आयो आहे। उथी मुर्शिद साईं जे पेरनि ते हथ रखो। मुर्शिद साईं मूंखे माफ़ करे छॾियो, मूंखे आज़ाद कयो अथव, मूंखे छॾे ॾियो, छो मूंखे कैद कयो अथव? मां तव्हांजे पेरे थी पवां, मूंखे छॾे ॾियो मूंखे, ख़ुदा जे वास्ते। मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? केड़ो ॾोह कयो आहे मूं तव्हांजो? मूंखे छॾे ॾियो। ॾोह? फ़क़ीराणी, तूं हिनखे ॿुधाए त हिन कहिड़ो ॾोह कयो आहे? तो चोरी कई आहे, चोरी मुंहिंजी दिलि चोरी कई आहे। मुर्शिद साईं मुझे रहम कर, मूंखे आज़ाद कर, मुझे पोड़े पी, मूलाए रोई रोई पंहिंजो नूर विञाए छॾियो हूंदो। ससुई, मां तोसां शादी करे तोखे पंहिंजी पट राणी बणाइण थो चाहियां। ऐं जॾहिं तुंहिंजे पोड़े पीउ तोखे हिन हवेलीअ में हिंदोरनि में लुॾंदे ॾिठो न, तो हुनजो वयल नूर बि वापसि अची वेंदो। न मुर्शिद साईं, न, मूंखे नाहे करणी शादी, मूंखे नाहे करणी शादी। फ़क़ीराणी, समझा हिनखे।
अचायो मुझे जोह जलाल के दावत न दे न त सड़ी रख थी वेंदी। न मुर्शिद साईं न रहा मुर्शिद साईं। मुर्शिद साईं तहां धणी कानी करामत जा धणी आहियो। अहिड़ो लफ़्ज़ न ससी नादान आहे। उहा तव्हांखे सुञाणे कोन थी। मां सम्झायांसि थी मां। हाँ फकीरानी समझा छॾेसि। वो ससुरी इहो छा थी करे पई? हाँ कुझु त सम्झो ॻाल्हि खे। भाग खे थी ऊंडाड़े पई। सॼी कोठ में तोसां को शादीअ करण जे लाइ तयार न हो। भाग्य को सवा तोखे सॾनि कोन हे मुर्शिद साईं हवेलीअ में तोखे राणी करे थो रखे। माई तुंहिंजो बि मखण पए थो मथो सड़े। मुर्शिद साईं पाण तोसां शादी करण थो चाहे ऐं तूं वरी इनकार थी करे पई। वरी कुझु सम्झ खां कमु वठ। माया सां खेॾंदीअ माया सां। बसरा कचे हुजे जा पके मुचा फकीर फिरंदा था वठनि पिया। हाणे रो बि त पई सोच बि। मूंखे हवेलीअ जो कमु करणो आहे। मां हलाए थी पई। अलाह कंदो त का ॻाल्हि सम्झ में अचे वेंदई। या अल्लाह इच्छा तो दे दादा। हेलो ना क्या सुनता है? हेलो हेलो तकड़ा हेलो क्या सुनता है? सुस्त थी पिया हो नहीं होते माता वञा दाल मानी खणी चा। साईं दादा तुझी वडी मेहरबानी। तो जेको कुछ कयो आहे न उन लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां तुंहिंजो थोरो मञा। न यार हाशिम न ईअं न चओ। मुंहिंजो त सिर बि तो तां कुर्बान आहे। ईअं न चओ। असां हाणे रूपोश आहियूं। अलाए केॾी महिल बि पुलिस जी गोलीअ जो खाज बणिजी सघूं था। ॿियो त मुंहिंजा ॿार बच्चा अलाए किथे आहिनि। तंहिं करे साईं दादा तूं हाणे हिते ई हुज। असां उन्हनि खे ॻोल्हण लाइ निकिरूं था। छो त तुंहिंजो असां सां गॾु रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे। हयाती रही त वरी गॾु हूंदासीं। महिरबानी। अच दिलार। चाची मां हिते कोन रहंदसि। ॾिसजांइ त मां हितां राति भॼी निकिरंदसि। हिननि बदमाशनि जा कोट ऐं कड़ा मीरा खे कुझु बि नथा करे सघनि। मीरा मां बि हिते रहण नथी चाहे। ॾिस मां तुंहिंजी चाची आहियां। मूंखे बि गॾु वठी हल। चाची हिते डुकणो पवंदो। तूं डुकी कोन सघंदी। अजायो मूंखे बि फासाईंदी। न मीरा मां वॾी डुकणी आहियां। ॾिसजांइ तोखां बि अॻियां हूंदसि। ठीकु आहे त पोइ राति तयार रहिजांइ। ऐं अधो पलियो उनखे कंहिंजे आसरे छॾे हलंदीसीं। ठीकु आहे बाबे खे बि वठी हलंदासीं। चङो छॾ हिन ॻाल्हियुनि खे। ॼाण दोस्त की आयो मानी खणी।
राधा ख़बर तो पक्की आहे न? पक्की ख़बर आ रे सनवर इन ही रस्ते सां ईंदो। होशियारी को संगत गाॾी अची रही आहे।